अस्सलाम वालेकुम। आरबीएस बिजी रिसर्च अकेडमी में मां सभी की भली कार चवां थो। अज इन वीडियो लेक्चर नंबर 17 में असां डिस्कस कंदासीं मेडिएशन। दोस्तों जेकॾहिं ॻाल्हि थिए मेडिएशन जी त असां वटि सिंपल मेडिएशन भी थींदी आहे ऐं हायर लेवल मेडिएशन थींदी आहे जंहिंमें हिक खां वधीक मेडिएटर हुजनि, असां उनखे हायर लेवल मेडिएशन चऊं था। सो अॼु हिन पूरी वीडियो में असां डिस्कस कंदासीं त सिंपल मेडिएशन उनजा कुछ कॉन्सेप्ट सिखंदासीं। उन खां पोइ असां मेडिएशन लाइ खे असां कीअं रन कयूं स्मार्ट पीएलएस में उहो सिखंदासीं। ऐं इन खां अलावा जेका असां मेडिएशन आहे उहा कीअं थी थिए, कीअं ख़बर पए असां वटि त जेको मेडिएटर आहे उहो जेका मेडिएशन थिए थी उहा पार्शियल आहे, फुल मेडिएशन आहे या नो मेडिएशन आहे। इहे शयूं कीअं ख़बर पए, इन लाइ असां ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो आहे कन्वेंशनल मेथड ऐं ॿियो जेको तरीक़ो आहे उहो आहे वेरिएंस अकाउंटेड फॉर या जंहिंखे असां VAF चऊं था। इहे कुछ शयूं आहिनि जेके इन वीडियो में मां जेको डिस्कस कयां थो। ऐं जेको अॻिलियूं वीडियोस आहिनि उनमें वरी मां जेके जेका मल्टीपल या हायर लेवल मेडिएशन उहे डिस्कस कयूं आहिनि। दोस्तों हिते मां तव्हांखे ॿुधाए थो हलां जेके तव्हांखे टाइम मिले त मुंहिंजो हिकिड़ो पूरो वीडियो आहे जेको इन ते आहे जेको आहे मेडिएशन ते जेके पूरा मुकमल जेके कॉन्सेप्ट्स आहिनि मेडिएशन ते उहे मुंहिंजे वीडियो लेक्चर नंबर 8 ते जेको अवेलेबल आहिनि। मां हिते उनजी लिंक बि हिते छॾी ॾिनी आहे त जीअं अव्हां ज़रूरत पए त उते वञी करे ऐं तव्हां उन मेडिएशन जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उहे सम्झी वठो ऐं तंहिंखां पोइ तव्हां हिते ईंदव त जेको प्रैक्टिकल जेको थी रहियो आहे उहो तव्हां लाइ ॾाढो आसान रहंदो सम्झण जे लाइ। ठीकु आहे, अचो त हाणे पंहिंजे कम तरफ़ हलूं। पर इन खां मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शब्दजीत सां तालुक़ रखां थो ऐं इन खां अलावा ही मुंहिंजो सर्टिफिकेट आहे जेको स्मार्ट पीएलएस जेका ऑनलाइन ट्रेनिंग ही स्मार्ट पीएलएस सॉफ्टवेयर ते उहा पूरी कई, उन नतीजे मूंखे ही सर्टिफिकेट मिलियो आहे। बहरहाल पंहिंजे कम तरफ़ हलूं था त मेडिएशन जे लाइ लाज़मी आहे त तव्हां वटि कहिड़ो न को अहिड़ो को थ्योरी हुजे जंहिं थ्योरी मुताबिक़ तव्हां जेको आहे उहो मॉडल रन कयो त बहितर आहे। ठीकु आहे, हाणे इन खां जीअं मुंहिंजो तरीक़ेकार रहियो आहे त सभ खां पहिरीं थोरा थ्योरिटिकल व्यूज़ तव्हांखे मां ॾींदो आहियां त जीअं तव्हां सम्झी सघो त जेको अॻिलो कमु आहे उहो कीअं तव्हां बासानी सम्झी सघो। इन हवाले खां ही जनरल मेडिएशन मॉडल तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजी स्क्रीन ते। इन में असां वटि Y1, Y2 ऐं Y3 आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ पाथ ॾिनल आहिनि। Y1 खां Y3 ताईं जेको पाथ आहे इनखे P3 चऊं था। Y1 खां Y2 P1 ऐं Y2 खां Y3 P2। ठीकु आहे, हाणे Y1 खां Y3 जेको P3 आहे दैट इज़ अ डायरेक्ट पाथ आहे जेको डायरेक्ट असां पे ॾिसूं था। Y1 असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं Y3 असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे। सो पहिरें मरहले में असां छा कंदा आहियूं, इम्पैक्ट ॾिसंदा Y1 जो Y3 जे मथां। उन खां पोइ ॿिए मरहले में वरी असां उन मेडिएटर एड करे असां पोइ ॾिसंदा आहियूं, चेक कंदा आहियूं त इंडिपेंडेंट वेरिएबल यानी Y1 जो इम्पैक्ट जेको आहे Y3 जे थ्रू मेडिएटर जे ॾिसंदा आहियूं। ही हिकिड़ो सिंपल जेको असांजे साम्हूं मेडिएशन मॉडल आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ वरी तव्हां हिकिड़ो ॿियो मल्टीपल मेडिएशन मॉडल ॾिसो था। अॻ में जेको मां तव्हांखे ॾेखारियो उन में हिकिड़ो ई मेडिएटर आहे, हिन में असांजा हिक खां वधीक यानी 2 मेडिएटर आहिनि। ठीकु आहे, जंहिंमें असांजा मुख़्तलिफ़ डायरेक्ट इनडायरेक्ट पाथ आहिनि। अच्छा, उन खां पोइ मां तव्हांखे जेका कुझु रूल ऑफ थंब आहिनि मेडिएशन एनालिसिस जा इहे मां लाज़मी तौर ते डिस्कस करण, छो जो रिज़ल्ट जेके असां ॾिसंदासीं उहो इन मुताबिक़ इनखे असेस कंदासीं। त सभ खां पहिरीं तव्हां ॾिसो था त इज़ P1 ऐं P2 सिग्निफिकेंट। ठीकु आहे, हाणे तव्हां P1 P2 जो कॉन्सेप्ट सम्झी विया जेको पोइ मां तव्हांखे ॾेखारियो। जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट आहे त पोइ छा थींदो त इज़ P3 सिग्निफिकेंट, छा P3 सिग्निफिकेंट आहे। जेकॾहिं उहो न आहे त उनजो मक़सदु आहे इनडायरेक्ट ओनली फुल मेडिएशन। ठीकु आहे, हाणे P3 जेको रिलेशनशिप आहे उहो दैट इज़ रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडेंट ऐं डिपेंडेंट वेरिएबल। जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट आहे त पोइ छा आहे त असां वटि जेको आहे इज़ P2 इंटू P3 P2 इंटू P3 इहो पॉज़िटिव आहे। जेकॾहिं पॉज़िटिव न आहे त पोइ कंपेटिटिव पार्शियल मेडिएशन आहे ऐं जेकॾहिं येस इहो पॉज़िटिव आहे त पोइ कॉम्प्लीमेंट्री यानी पार्शियल मेडिएशन आहे। पर जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट न आहे त पोइ कंप्लीट मेडिएशन आहे। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा P3 सिग्निफिकेंट न आहे त कंहिं क़िस्म जी का मेडिएशन न आहे। दोस्तों हिकिड़ी शइ तव्हां लाज़मी यादि रखो त जेको असां वटि
जो मॉडल उन में असां जो स्टार्टिंग थींदी आहे असां पिच चेक कंदा आहियूं त इंडिपेंडेंट वेरिएबल डिपेंडेंट वेरिएबल मथां जो इम्पैक्ट आहे उहो सिग्निफिकेंट आहे त पोइ ॻाल्हि अॻिते वधंदी कि न आहे उन ॿिन्ही विच में को रिलेशनशिप न आहे त पोइ जेको मेडिटेशन सां कयूं था उहा यूज़लेस आहे को फ़ाइदेमंद कोन्हे उहो कॉन्सेप्ट तो इन करे इहो पहिरियों स्टेप इहो आहे त डिपेंडेंट वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल जेको पाथ आहे उहो दैट शुड बी सिग्निफिकेंट ठीक है अच्छा उन खां पोइ आहे त इज P3 सिग्निफिकेंट यस द डायरेक्ट ओनली एंड नो वेरिएशन ठीक है ये कुछ कॉन्सेप्ट है मूं तहां के अच्छा लास्ट को इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट मां तहां ॾींदो हलां अच्छा लास्ट जेको असांजो इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट है वो तहां ॾिसी रहिया आहियो जंहिंमें असांजा कुछ रूल ऑफ थम्स आहिनि इहे लाज़मी आहिनि अच्छा पहिरियों रूल ऑफ थम जेको तहां ॾिसी रहिया आहियो रनिंग मेडिएशन रिक्वायर्स अ सीरीज ऑफ एनालिसिस which address a significance of indirect effects indirect part of significant model researchers distinguish between the different type of mediation and non-mediation depending on the whether the model relationship are significant and their relationship to each other so हाणे जेके relationship हिक ॿिए मॉडल में अंदर को significant आहे या न आहे त उन ॿुधाए असां चवंदा आहियूं त partial आहे full mediation आहे या no mediation आहे अच्छा ॿी पॉइंट जेका अहम आहे to test the mediating effect to use bootstrap instead of Sobel test ठीक है सोबल टेस्ट जी त इन जो को प्रयोगी ना है स्मार्ट पीएलएस में त असां सोबल टेस्ट ज़रिए सां वो इनकी जी जेका सिग्निफिकेंस आहे उहा चेक कोन कंदासीं पर उहो असां बूटस्ट्रैपिंग जी मदद सां कंदासीं तो जो स्मार्ट पीएलएस वरी ॿुधाईंदो आहे नॉन पैरामीट्रिक सॉफ्टवेयर आहे इन में असां जेको कुझु कंदा आहियूं पी वैल्यू या सिग्निफिकेंट वैल्यू ऐं टी वैल्यू जेके असांखे मिलंदा आहिनि उहे असां बूटस्ट्रैपिंग जी मदद सां कंदा आहियूं which is not applicable in the Spearless same context. And Sobel test or Spearless जो का same आहे उन्हीं context में applicable ना है. अच्छा 3 point I consider all student model evolution criteria in the assessment of the mediation model such as हाणे जेके भी evolution criteria मुंहिंजा पोयां जेके 4 वीडियोस आहिनि उन में मां measurement model भी डिस्कस कयो आहे assessment result जूं ऐं structural result जो आहे उहो भी मां चेक कयो आहे उन जी मां तव्हांजी लिंक रखी थो छॾां कि बास तव्हां उहो भी करे वठो हाँ वो सब चेक करो उनमें छा चेक करो असां की कन्वर्जेबिलिटी करनी है डिस्क्रीट वैलिडिटी करनी है रिलायबिलिटी करनी है मल्टीपोलिटी करनी है आर स्क्वायर ऐं ॿियो कुछ अच्छा इहो सॼो मां हिन प्रैक्टिकल में कंदुसि ऐं आखिर में आहे टू टेस्ट मल्टीपल मेडिएशन मॉडल इंक्लूड द ऑल मेथड्स साइमल्टेनियसली डिस्टिंग्विश बिटवीन द स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट एंड टोटल इनडायरेक्ट इफेक्ट अच्छा हाणे जेको मेडिएशन मॉडल आहे साइमल्टेनियसली तव्हांखे सभु जेको आहे मेडिएटर ते कमु करणो ईअं न हिकिड़ो मेडिएटर ते वेठो कमु कयो वरी ॿियो बचो ईअं साइमल्टेनियसली यानी हिक ई वक़्त में जेको बि पूरो मॉडल आहे उन मॉडल ते तव्हां इहो रन कयो ठीकु आहे हाणे थोरो थियोरिटिकल जेके व्यूज़ आहिनि पूरा थिया अचो प्रैक्टिकल लाइ वधूं था हाणे प्रैक्टिकल लाइ मूं वटि हिते सिंपल मेडिएशन मॉडल असां मूं वटि अवेलेबल आहे अच्छा हिन में जेको आहे डेटा बि मूं मां आहे हिन में टोटल सिंपल मेडिएशन डेमो में जे नाले सां आहे जंहिंमें 361 रिकॉर्ड्स आहिनि अच्छा इहा डेटा बि मां जी लिंक रखी थो छॾियां त जीअं पंहिंजे फारिग टाइम में तव्हां हिन डेटा जी मदद सां तव्हां प्रैक्टिकल करे सघो ठीकु आहे अचो त पंहिंजे मॉडल ते हलूं था ही असांजो मेडिएशन जो मॉडल खुली वियो अच्छा ठीकु आहे ही पूरो सिंपल मेडिएशन आहे जंहिंमें तव्हां ॾिसो था त ही इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ही डिपेंडेंट आहे असां छा था कयूं चेक था कयूं क्वालिटी जो इम्पैक्ट लॉयल्टी ते ठीकु आहे जेतिरी क्वालिटी वधीक हूंदी सुठी हूंदी तव्हांजी प्रोडक्ट जी तव्हांजी सर्विस जी ओतिरी कस्टमर लॉयल्टी तव्हांजी वधंदी ठीकु आहे इहो लॉजिकली बि हीअं थींदो आहे ठीकु आहे इहो को इलॉजिकल जेको आहे उहो रिलेशनशिप न आहे मुकमल लॉजिकल आहे ठीकु आहे ऐं आमतौर ते थींदो बि ईअं जेतिरी क्वालिटी वधीक हूंदी ओतिरी लॉयल्टी तव्हांजी वधंदी कस्टमर लॉयल्टी ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं था ठीकु आहे असां जेकी पंहिंजी क्वालिटी इम्पैक्ट ॾिसण था चाहियूं लॉयल्टी ते थ्रू द सैटिस्फिकेशन एंड कस्टमर से यानी जेतिरो कस्टमर सैटिस्फाइड हूंदो ओतिरी लॉयल्टी वधंदी यानी थ्योरेटिकली बि तव्हां ॾिसो त ही जेको मॉडल आहे थ्योरेटिकली बि असांजी जेको आहे उहो सम्झ में अचे थो हायर थ्योरी इन करे मां अॻु में बि तव्हांखे अर्ज़ु कयो त जॾहिं तव्हां को मेडिएशन कयो था त उनमें ज़रूरु का थ्योरी हुजे पोयां हुजे थ्योरी मुताबिक़ तव्हां उन को मेडिएटर हणो ऐं मेडिएटर तौर तुंहिंजा रीज़न्स हुजनि जस्टिफिकेशन्स तव्हां वटि हुजनि ठीकु आहे हाणे असां छा था कयूं त असां सभ खां पहिरियों लाज़मी आहे त असांजो पाथ एनालिसिस कयूं त भाई पाथ बिटवीन द रिलेशनशिप बिटवीन द क्वालिटी इंडिपेंडेंट वेरिएबल एंड द लॉयल्टी डिपेंडेंट उन विच में को रिलेशनशिप आहे उहो सिग्निफिकेंट आहे या न पहिरियों इहो कमु करणु ठीकु आहे इन लाइ असां छा कंदासीं त हिनखे असां डिलीट था करे छॾियूं ठीकु आहे हीअ असां डिलीट थी विया हाणे असां जे विच में असां रिलेशनशिप कयूं था हाणे तव्हां ॾिसो त जीअं त ॿई असांजा रिफ्लेक्टिव आहिनि त असां
PLS कंसिस्टेंट PLS एल्गोरिथम कंदासीं। PLS एल्गोरिथम छो जो जेके हू गलत टेक्निक कंदो त इन जे रिजल्ट में तमामु घणो फर्क पइजी थो वञे। पोइ वीडियो में मां पूरो डिस्कस कयो आहे त PLS एल्गोरिथम कंसिस्टेंट PLS एल्गोरिथम जे रिजल्ट्स में केॾो फर्क आहे, इनके लाज़मी आहे तव्हां इहो ज़रूरु ख्याल कयो। अच्छा, ठीक है, एवरीथिंग इज ओके, जस्ट स्टार्ट कैलकुलेशंस। कैलकुलेशन सां जो ऑलमोस्ट थी वयूं आहिनि ऐं रिजल्ट बि असांखे मिली विया। ठीक है। अच्छा, इन सां गॾोगॾु असां हिन जी जेका बूटस्ट्रैपिंग ॾिसूं त उन सां ख़बर पवंदी सिग्निफिकेंट आहे या न आहे। अच्छा, हिते बूटस्ट्रैपिंग असां कंसिस्टेंट PLS बूटस्ट्रैपिंग कंदासीं। ठीक है, ठीक है। हिते असां थोरो टाइम की बचण जे लाइ असां 500 ते कयूं था त बहितर आहे तव्हां जेको आहे 2000 5000 ते कयो, छो तव्हांखे टाइम वधीक वीडियो टाइम महदूद होने करे, छो जेतिरो तव्हांजो सब सैंपल तव्हांजो वधीक हूंदो ओतिरा वधीक स्टेबल रिजल्ट मिलंदा। साॻी तरीक़े सां पोइ वीडियो में बि मां डिस्कस कयो आहे त 500 सां बि मां रिजल्ट्स वरिता ऐं 5000 सां माना तमामु घणो फ़र्क़ु मूंखे महसूसु थियो रिजल्ट्स में, ऐं वधीक स्टेबल रिजल्ट्स मूंखे जेके मिलिया उहे 5000 ते मिलिया। सो कोशिशि कयो जेतिरो वधीक सब सैंपल हुजे ओतिरो अञा वधीक बहितर आहे। 5000 करण सां शायदि टाइम घणो वठंदो आहे, इन करे टाइम जी बचत आहे। मां सिर्फ़ु 500 छो हिकु डेमो आहे इन करे। ठीक है। अच्छा, उन खां पोइ स्टार्ट कैलकुलेशंस थोरो टाइम वठंदो ज़रूर ही। अच्छा दोस्तों, असांजो जेका बूटस्ट्रैपिंग जी जेके रिजल्ट्स उहो बि मिली वयूं असांखे। हाणे असां परेशानी खे एनालाइज़ कंदासीं। सभ खां पहिरियों असां ॾिसूं त इन जे विच में असांजो रिलेशनशिप कहिड़ो आहे। ठीक है। असां PLS एल्गोरिथम में वियासीं। हिते असांखे मिलियो त पाथ कोएफिशिएंट लॉयल्टी हिन में जेको पाथ असांजो उहो 0.4541 यानी तक़रीबन 54% जेको उहो इम्पैक्ट आहे तव्हांजो क्वालिटी जो लॉयल्टी जे मथां। ठीक आहे, हीअ असांजो पाथ कोएफिशिएंट थी वियो। अच्छा, हाणे बि तव्हांखे डायरेक्ट इनडायरेक्ट असां इनडायरेक्ट ॾिनो ई कोन, इनडायरेक्ट कोई कोन मिलंदो। ठीक आहे, टोटल इफेक्ट असांजो साॻियो ई रहंदो। ऐं आउटर वेट्स असां फॉर्मेटिव में कंदा, असां ॿई रिफ्लेक्टिव आहिनि, इनके आउट असां इन में असां आउटर लोडिंग्स में ईंदासीं। ठीक है, आउट लोडिंग्स आहिनि। ठीक है, असां इन जो R² चेक कयो, उहो 29 आहे। दैट्स गुड, नॉट बैड, बट दैट्स गुड। R² जी वैल्यू 29% जो रिलेशनशिप आहे। अच्छा, कंस्टेंट वैलिडिटी रिलायबिलिटी में असां ईंदासीं त कोरोना अल्फा बि ॾाढो बहितर आहे। जेके ग्रीन आहिनि इहे असांजा जेके बेंच मार्क्स आहिनि उन खां मथे आहिनि जेके बि। ठीक आहे, ऐं कंपोज रिलायबिलिटी बि हिनजी बहितर आहे। थोरो AVE में असांजो जेको आहे उहो इशू अचे थो इन में, पर इन मक़सदु इहो न आहे त जिते को ग़लति यानी को रेड में अची थो वञे त इहो को मिस्टेक आहे। इहो असल में का बेंच मार्क रखियल आहिनि असांजा, उन जे करे उहो इशू हुजे। हाणे बेंच मार्क AVE जो छा आहे, तव्हां हिते ॾिसो त AVE जो बेंच मार्क उहो असांजो हिन काफ़ी घटि आहे, उहो 5 आहे, 0.5। ही 0.5 खां काफ़ी घटि आहे, इन करे असांखे रेड में ॾेखारे थो लॉयल्टी ऐं जेको आहे सो क्वालिटी जो। सो इहो थोरो इशू हिन में आहे। बहरहाल ही त जीअं त मां तव्हांखे ॾेखारे असांजो जो प्रैक्टिकल जे लाइ आहे त इन करे मां उन खां पोइ डिस्क्रिमिनेट वैलिडिटी आहे, उहा बि असांजी जेको आहे उहा असां चेक कंदा आहियूं। जेको आहे हॉरिज़ॉन्टल ऐं वर्टिकल यानी ही पंहिंजी लेवल में असां मथे आहे, ऐं हॉरिज़ॉन्टल ही जेको आहे त लॉयल्टी हाणे हॉरिज़ॉन्टली 0.6 आहे ऐं ही 0.5 ही हिन खां मथे आहे। ठीक आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे ही वरी वर्टिकली जेको आहे उहो पंहिंजे इन लेवल हिन खां ही जेको आहे वधीक आहे, 0.615.541 खां मथे, यानी असांजी कंस्टेंट डिस्क्रिमिनेट वैलिडिटी उहा बि असांजी एस्टैब्लिश्ड आहे हिन में जेको आहे क्लास। ठीक है, ऐं हेट्रोट्रेट मोनोट्रेट उहा बि असांजी एस्टैब्लिश्ड आहे, 0.4 आहे असांजी। ठीक आहे, तो इन वाले खां जेके बि असांजो सवाइ AVE जी जेके बि असांजी ॿियूं रिज़ल्ट्स आहिनि त उहे ठीकु आहिनि। जॾहिं अक्सर तव्हांजा रिज़ल्ट ठीकु आहिनि त पोइ इन जो कोई मसइलो कोन्हे। अच्छा, VIF जेके वेरियस इन्फ्लेशन फैक्टर आहे, इहे बि असांजे फैक्टर, ऐं जेके इन जा टे वैल्यूज़ टे आहिनि जेको हुते 3 खां घटि आहे त बहितरीनु आहे, ऐं हीअ अलॻि सभई 3 खां घटि आहिनि त इन करे जेके बि इंडिकेटर जी जेका VIF उहो बहितर आहे। 3 खां मथे 5 ताईं आहे त पोइ बि ठीकु आहे, पर 5 खां मथे न हुजणु घुरिजनि, पर जेके अञा थोरो वधीक लिबरल 10 खां मथे बिल्कुलु बि न हुजणु घुरिजे। पर जेको मां हमेशह बेंच मार्क उहो रखंदो आहियां त भई 5 खां मथे न हुजे, इन करे ही 5 खां छा पर 3 खां बि घटि आहिनि, त हिन वाले खां ॾाढो बहितर रिज़ल्ट्स आहिनि असांजा। त हाणे असां हिन में इन ॿिनि जे विच में रिलायबिलिटी आहे, वैलिडिटी आहे, डिस्क्रिमिनेबिलिटी आहे, कोलिनिटी आहे, इहे सभु शयूं चेक कयूंसीं। इन सभिनी हवाले खां ही बहितर आहे। अच्छा, हाणे आख़िरी जेका शइ असांजी रहिजी उहा असांजी आहे हिन जी त P वैल्यू, यानी इहो असांजो जेको रिलेशनशिप जी जेको रिलेशनशिप आहे
ठीक है ही को रिलेशनशिप आहे 0.415 इहो असो सिग्निफिकेंट आहे या ना आहे इहो को चेक करणो आहे उहो सां खबर पवंदी बूटस्ट्रैपिंग मां अच्छा बूटस्ट्रैपिंग जे रिजल्ट से तव्हां ॾिसो था त असां खे मिली रहियूं आहिनि ठीक है ओरिजिनल सैंपल तव्हांजो उहो आहे अच्छा सैंपल मीन जेको आहे ही सैंपल मीन जो मक़सद इहो आहे छा कंदो आहे त ही जेको आहे ठीक है थोरो लिखो सैंपल मीन ठीक है हाणे छा कंदो सैंपल मीन जो मक़सद आहे त ही असां 500 सैंपल चयासीं त ही गॾु 500 सैंपल ठाहींदो आहे पोइ उनजो मीन कढी ॾींदो आहे असांखे ही उनजो मीन आहे 0.555 ही उनजो मीन आहे ठीक आहे ऐं उन खां पोइ असांजो ही असांजो अच्छा उन खां पोइ स्टैंडर्ड डेविएशन आहे उन खां पोइ टी स्टैटिस्टिक आहे ऐं इहे असांजो पी वैल्यू आहे हाणे पी वैल्यू त जीअं त असांजो 0.05 हुयो त हाणे इहो पी वैल्यू उन खां घटि आहे यानी इहो रिलेशनशिप सिग्निफिकेंट आहे जॾहिं इहो रिलेशनशिप सिग्निफिकेंट थी वियो त इन जो मक़सदु असां वटि इहो आहे हाणे त ही इन ते असां जेको आहे मेडिएशन रन करे सघूं था जो रिलेशनशिप सिग्निफिकेंट आहे पर कि रिलेशनशिप सिग्निफिकेंट न हुजे आहे यानी बूटस्ट्रैपिंग में जेके हिते असांखे ही आहे ही ग्रीन में असांखे रेड में मिली वञे ऐं 0.05 खां मथे हुजे त पोइ कंहिं क़िस्म जी का असांजी मेडिएशन थी कोन सघे हाणे असां हिन में पंहिंजो हिकिड़ो मेडिएटर खणी था अचूं ही असांजा इंडिकेटर्स आहिनि थोरो मां वरी तव्हांखे हाणे इंडिकेटर्स में ही जेके टोटल इंडिकेटर्स आहिनि ही असांजा ही आहिनि त शो ऑल इंडिकेटर्स ही उहे आहिनि जेके इस्तेमालु थियल आहिनि हिन में ठीकु आहे जीअं त टे इंडिकेटर्स असां वटि आहिनि टिनी जा टे कंस्ट्रक्ट ऐं टिनी इंडिकेटर्स असां वटि आहिनि ऐं ही ॾिसो ही ब्लैक जेको आहे बोर्ड में इहे असां इस्तेमालु ऐं जेको स्टैटिक इन इस्तेमालु न ई कयो असां हिन जो इन करे इहो अची रहियो आहे ठीकु आहे ऐं उन खां पोइ ही जेको असांजो आहे हीअ चए शो ओनली अनयूज़ इनखे क्लिक कंदा त अनयूज़ अची वेंदा ठीकु आहे हाणे तव्हां छा कयो हाणे असां हिन मां जेके अनयूज़ड आहिनि उनखे खणी करे हाणे हिते रखूं हाणे ॿी ॻाल्हि में तव्हांजी जेका ग्राफिक्स आहिनि उहे तव्हां सम्झी विया हूंदव ॾाढो आसान आहिनि ठीकु ऐं इनखे तव्हां मथे लिखी करे छॾियोसीं ऐं हाणे असां हिन में पाण में हिकिड़ो रिलेशन क्रिएट कयूं पाथ क्रिएट कयूं पाथ जीअं कंदव त ही अॼु पाथ थींदा ऐं उन खां पोइ ही थी विया ठीकु आहे हाणे असांजो जेको आहे मेडिएशन जेको मॉडल आहे उहो पूरो थियो हाणे असां हिनखे असां नालो ॾेई छॾियो त असां हिन जो नालो आहे कहिड़ो रीनेम करे वठूंसि अच्छा जी हाणे हिन जो नालो आहे सैटिस्फैक्शन ठीकु सैटिस्फैक्शन असांजो थी वियो हाणे असांजो हिकिड़ो कंप्लीट मॉडल ठही वियो जंहिंमें हाणे असां इन मॉडल खे असां इन जी पंहिंजो रन कंदासीं असां हिन ते मेडिएशन ठीकु आहे हाणे असां छा कयूं सिंपल पहिरियां असां वञूं कंसिस्टेंट पीएलएसिंग टई असांजा जेके रिफ्लेक्टिव आहिनि ठीकु आहे कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम में वियासीं एवरीथिंग इज ओके ठीकु आहे हिन में बि कोई रुखो ख़ासि ठीकु ओके स्टार्ट कैलकुलेशंस असां कैलकुलेशन स्टार्ट थी वियो हाणे असांखे उनजा रिजल्ट्स मिली विया जेका इन जा अच्छा उन खां पोइ असां इन जी सिग्निफिकेंट आहे या न उहो बि करे वठो उन जे लाइ वरी असां साॻियो ई बूटस्ट्रैपिंग में वेंदासीं हाणे हिन दफ़े कंसिस्टेंट पीएलएस बूटस्ट्रैपिंग रीज़न सब रिफ्लेक्टिव आहे ठीकु आहे बूटस्ट्रैपिंग जो वरी साॻियो ई 500 बहितर आहे ठीकु आहे दोस्तों हाणे असांखे बूटस्ट्रैपिंग जा रिजल्ट मिली विया ऐं असांखे जेका पीएलएस एल्गोरिथम जा रिजल्ट्स भी मिली विया अचो त हाणे इनखे ॾिसूं त हाणे में असां ईंदासीं बूटस्ट्रैपिंग में पर पीएलएस एल्गोरिथम में पहिरियां ईंदासीं ठीकु हाणे असांखे दोस्तों असांखे पीएलएस एल्गोरिथम ऐं बूटस्ट्रैपिंग रिजल्ट्स मिली विया आहिनि हीअ असांजे साम्हूं आहिनि पीएलएस एल्गोरिथम जा रिजल्ट्स हिते असां पहिरियों जेको असांजो रिलेशनशिप हुयो असांजो उहो 0.54 हुयो जॾहिं असांजे मथां मेडिएटर विधोसीं त हाणे इहो जेको आहे उहो किरी करे उहो 0.20 यानी 27% थी वियो ठीकु आहे हीअ असांजो डायरेक्ट रिलेशनशिप आहे ऐं हीअ असांजो 0.447 असांजो इनडायरेक्ट रिलेशनशिप आहे ऐं 0.495 इहो बि असांजो इनडायरेक्ट रिलेशनशिप आहे इहे ॿ असां इनडायरेक्ट रिलेशनशिप आहिनि ऐं असांजो हीअ डायरेक्ट रिलेशनशिप आहे ठीकु आहे त हाणे असां हिनखे ॾिसूं हुनजे रिज़ल्ट्स खे ठीकु आहे पीएलएस एल्गोरिथम में आयासीं त सभ खां असां पंहिंजे पाथ में वेंदासीं असांखे पाथ जेको क्वालिटी जो उहो यानी क्वालिटी जो इम्पैक्ट लॉयल्टी के मथा 0.27% जी 27% तव्हां ॾिसो था अच्छा जी उन खां पोइ आहे त उन खां पोइ वरी क्वालिटी जो इम्पैक्ट सैटिस्फैक्शन जे 0.477 यानी 47% आहे
त तव्हां ॾिसो था त ही असां 7.77 आहे, इहो असांजो इनडायरेक्ट आहे। ठीक है, ही असांजो डायरेक्ट आहे ऐं ही असांजो इनडायरेक्ट आहे, यानी असां क्वालिटी इम्पैक्ट सेटिस्फैक्शन से चेक कयोसीं। ठीक, उन खां पोइ सेटिस्फैक्शन जो इम्पैक्ट 0.495, ये सब असां डायरेक्ट आहिनि। सॉरी, ये सब असांजे ही डायरेक्ट इम्पैक्ट आहिनि जेके असां चेक कया आहिनि। ठीक है, ही पाथ है। उन खां पोइ इनडायरेक्ट इफेक्ट चेक कयूं त इनडायरेक्ट इफेक्ट असांजो 0.236 असांजो जेको उहो इनडायरेक्ट इफेक्ट आहे असांजो। ठीक है, हाणे इहो इनडायरेक्ट इफेक्ट असांजो आहे। ठीक है, उन खां पोइ असांजो जेको डायरेक्ट टोटल इफेक्ट आहे असांजो उहो क्वालिटी जो ऐं जेका पंहिंजो क्वालिटी जो इम्पैक्ट तव्हांजो लॉयल्टी जे मथां 0.5 आहे ऐं सेटिस्फैक्शन जे मथां 0.44 आहे ऐं सेटिस्फैक्शन जो वरी जेको आहे उहो 0.495 आहे। इहो असांजो टोटल इम्पैक्ट असांजो जेको आहे अचीव इम्पैक्ट। उन खां पोइ आउटलोडिंग में वञूं त कुझु ते एबी जा इशूज़ आहिनि, कुझु जेके असांजो उहे 0.708 खां घटि आहिनि, त उहो इन रेड कलर में। रेड कलर जो मक़सदु ॿियो कोई बि न आहे, परेशानी काई ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु इहो था ॿुधाइनि इन जो कंट्रीब्यूशन जेको आहे उहो इंडिकेटिव कंट्रीब्यूशन पंहिंजे कंस्ट्रक्ट में घटि आहे। जंहिंजो ग्रीन कलर में आहिनि उन जो इम्पैक्ट 0.07 खां मथे आहे, बहितर इम्पैक्ट आहे, ऐं जेके उन खां घटि आहिनि त उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो घटि आहे, यानी कंट्रीब्यूशन तव्हांजो कंस्ट्रक्ट में उन इंडिकेटर जो घटि आहे। इनमें ॿियो कोई अहिड़ो मसइलो कोन्हे। ठीक है, उन खां पोइ असां आर स्क्वायर आहे त असांखे हिते जेको आहे 2 आर स्क्वायर मिलंदियूं। ठीक है, हिकिड़ी 0.227 ऐं 0.445 ॿी ॿ असांजो आर स्क्वायर असांखे मिली रहियूं आहिनि। ठीक आहे, ऐं उन खां पोइ असांजो आहे कोलिनिटी। थोरो एवी जो मसइलो आहे, भाई क्रोन अल्फा जो को बि इशू कोन्हे, कंपोज रिलायबिलिटी दैट्स ओके। थोरो एवी जो इशू आहे, उनजो वरी सबबु जेको आहे उहो तव्हांजी आउटलोडिंग्स में आहे। ही उनजो रीज़न आहे जंहिंजे करे असांखे इहे पंहिंजो कंस्ट्रक्ट रिलायबिलिटी ऐं वैलिडिटी जेका आहे उहा कंस्ट्रक्ट जी थोरो इशू अचनि था। ठीक है, डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी आहे, उनजो बि थोरो हल्को इशू आहे, बाक़ी नॉर्मली इहो आहे। डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी असां हुनखे वर्टिकली बि चेक कंदा आहियूं ऐं हॉरिजॉन्टली बि। वर्टिकली यानी ही जेको लॉयल्टी जो आहे इहो असांखे वर्टिकली पंहिंजी लाइन में बि चेक कंदासीं ऐं हॉरिजॉन्टली असां जेके हीअं बि सॉरी हॉरिजॉन्टली असां जेके हीअं चेक कंदा, वर्टिकली असां जेके हीअं चेक कंदासीं। ठीक आहे, हाणे हिते जीअं त वर्टिकली जेके 2 आहिनि तव्हां ॾिसंदो त हिन खां ही 0.619.50 खां मथे आहे, पर थोरो जेको आहे घटि आहे, यानी 0.62 खां। ठीक है, थोरो त हल्को इशू आहे, उहो वरी बि जेको इशू आहे उहो आउटलोडिंग में आहे। ठीक है, इन खां पोइ क्वालिटी जेका असां ॾिसां हॉरिजॉन्टली पंहिंजी लाइन में उहो हिन खां थोरी घटि आहे, पर ही वरी इन ॿिन्ही खां घटि आहे, त थोरो इशूज़ अचनि था इन में डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी जा। बट अगेन सेटिस्फैक्शन जेको आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे, हिन ॿिन्ही खां मथे आहे, पर ऐं हिनजे वर्टिकली हिते मथां कोई बि वेरिएबल हेठां मथां कोन्हे, पर हॉरिजॉन्टली ठीकु आहे, यानी जेको आहे सो डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी में थोरो फ़र्क़ु आहे। बहरहाल हिते डेमो आहे, तव्हांखे सम्झाइणो आहे, थोरो घणो अची थो वञे। ठीक है, ऐं क्वालिटी BIF जेको आहे वरी बि हिन में ॾिसंदासीं, सभ इंडिकेटर जा तमामु सुठा आहिनि, 3% या 3 खां बि घटि आहिनि। ठीक है, सो इन हवाले खां जेके बि असांजा आहिनि कुझु बहितर आहे। अच्छा, हाणे असां अची वेंदासीं टोटल इफेक्ट में। त हाणे टोटल इफेक्ट तव्हां ॾिसो था 5.60। इहो जेको टोटल इफेक्ट कीअं आयो, कि टोटल इफेक्ट असां कढंदासीं जॾहिं असां डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट इफेक्ट पाण में प्लस कंदासीं, असांखे टोटल इफेक्ट मिली 0.270 आहे, ऐं असांजो इनडायरेक्ट इफेक्ट जॾहिं ईंदासीं उहो 0.326 आहे। जॾहिं असां ॿिन्ही खे पाण में प्लस कयोसीं त असांखे डायरेक्ट इफेक्ट मिली वियो। ठीक है, या टोटल इफेक्ट मिली वियो। टोटल इफेक्ट जेको आहे उहो 0.50। त हाणे इहो जेको असां चेक कयोसीं त भाई असांजी जेको आहे, अच्छा उन खां पोइ असां बूस्टअप में वेंदासीं त असां ॾिसां इहे जेके वैल्यूज़ उहे ठीकु आहिनि या न आहिनि। त असांजा 3 जेके वैल्यूज़ आहिनि उहे असांजा सिग्निफिकेंट आहिनि। इन जो मक़सदु आहे असांजी जेका उहा जेको मेडिएशन आहे उहा थी वई। ठीक आहे, हाणे ओरिजिनल सैंपल आहिनि, ही सैंपल मीन आहिनि, 500 सैंपल कढी करे हुन असांखे ॿुधायो स्टूडेंट बि ही टी स्टैटिस्टिक्स आहिनि। ठीक है, अच्छा हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां जेकॾहिं ही रिलेशनशिप सिग्निफिकेंट आहे, जेको असांजो हिते सिग्निफिकेंट मिली रहियो आहे, यानी सेटिस्फैक्शन एंड लॉयल्टी। क्वालिटी एंड लॉयल्टी खे असां ॾिसूं त छा सिग्निफिकेंट आहे, त थोरी क्वालिटी ऐं लॉयल्टी ॾिसो त ही असांजो सिग्निफिकेंट आहे।
सिग्निफिकेंट हुजण मक़सद इहो आहे त हाणे ही जेको सैटिस्फिकेशन एज अ मेडिएटर इहो थोरो कमु करे थो, ठीकु आहे, यानी ये मेडिएटर थोरो सही कमु करे थो, हाणे इहा मेडिएशन थी सघे थी, इहा असां में इहा ख़बर पइजी वई। उन खां पोइ क्वालिटी सैटिस्फैक्शन एंड सैटिस्फिकेशन लॉयल्टी, क्वालिटी सैटिस्फैक्शन लॉयल्टी, इहे सभु टई जेके असांजा इन में जेके पाथ आहिनि, टई पाथ असांजी सिग्निफिकेंट आहे। इन मक़सदु आहे त असांजी जेको आहे उहा जेका मेडिएशन उहा थी वई। अच्छा, हिते हाणे मां ॿुधायां जेकॾहिं ही जेका असांजी पार्शियल मेडिएशन आहे, पार्शियल मेडिएशन इन करे आहे त ही जेको 0.270 इहो असांजो सिग्निफिकेंट आहे, ठीकु आहे, ही असांजो वैल्यू आहे जेको असांजो सिग्निफिकेंट आहे। अच्छा, जेकॾहिं इहो नॉन सिग्निफिकेंट हुजे हा त पोइ असांजी फुल मेडिएशन थी वञे हा, ठीकु आहे। असां डिसाइड जेको तय कंदा आहियूं त असांजी पार्शियल मेडिएशन आहे या फुल मेडिएशन आहे, उहो हिन वैल्यू जे मुताबिक़ कंदा आहियूं त इहो वैल्यू सिग्निफिकेंट आहे। हितां चेक कंदासीं पंहिंजे बूटस्ट्रैपिंग मां त इहो असांजो पार्शियल मेडिएशन आहे, ऐं जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट न आहे, मिसाल ही वैल्यू रेड कलर में हुजे ऐं 0.05 खां मथे हुजे हा त पोइ असां इहो चऊं हा त भाई देयर इज अ कंप्लीट मेडिएशन, ठीकु आहे। सो इहे हिते जेको आहे। अच्छा, हाणे ई त थी वियो। अच्छा, ॿियो असांजो जेको तरीक़ो आहे उहो असांजी मां ॻाल्हि कई त उहो आहे वेरियस अकाउंटेड फॉर। इहो असां कीअं कयूं त इन जे लाइ वरी असां वटि नंढी हिकिड़ी आहे फॉर्मूला जंहिंमें असां कंदा आहियूं इनडायरेक्ट इफेक्ट। अच्छा, इनडायरेक्ट इफेक्ट असांजो घणो आहे 0.236, ठीकु आहे, डिवाइडेड बाय टोटल इफेक्ट। टोटल इफेक्ट सां डिवाइड कयोसीं 0.495 सां त जेको असांखे नतीजो जेको रिज़ल्ट मिलंदो उहो 0.466 आहे। जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो पूरो जेको फॉर्मूला मुताबिक़ मां हल करे तव्हां साम्हूं रखियो आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पए त इहो असांजो सिग्निफिकेंट आहे या न आहे, इन हवाले सां वरी ही एग्ज़िबिट 17.18 अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजे साम्हूं, जंहिंमें आहे त मेडिएटर एनालिसिस प्रोसीजर इन PLS सेम। ये कुछ गाइडलाइन आहिनि असांजे लाइ। इन में थो चए त assess the significance of the direct effect P यानी which without including the mediator variable in the PLS same, ठीकु आहे। असां पहिरियों छा कंदासीं, इन गाइडलाइन मुताबिक़ पहिरियों हिन जो पाण में चेक कंदासीं त छा इहो सिग्निफिकेंट आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसो था जेके सिग्निफिकेंट आहे द डायरेक्ट इफेक्ट इज नॉट सिग्निफिकेंट नो मेडिएशन, पर असांजो ही सिग्निफिकेंट आहे इन जे करे असांजी मेडिएशन पॉसिबल आहे, ठीकु आहे। वरी असां पंहिंजे हिते अचूं था अल्टरनेटिवली डायरेक्ट इफेक्ट जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट आहे, डायरेक्ट हाणे हिते असांजो सिग्निफिकेंट आहे include the mediator variable in the PLS path model and assess significance of the indirect effect। पोइ तव्हां उन मेडिएटर इंक्लूड कयो, असां सिग्निफिकेंट हुअण खां पोइ उन में असां मेडिएटर सैटिस्फिकेशन इंक्लूड कयोसीं। हाणे जेको असांखे पाथ मिलियो डायरेक्ट इनडायरेक्ट पाथ, हाणे असां छा कंदासीं डायरेक्ट ऐं हिकिड़ो ऐं ॿियो डायरेक्ट पाण में मल्टीप्लाई कंदासीं। उन खां पोइ आहे त इफ द इनडायरेक्ट इफेक्ट इज नॉट सिग्निफिकेंट नो मेडिएशन, यानी को बि इनडायरेक्ट इफेक्ट सिग्निफिकेंट ना है मेडिएशन ना है, ठीक है। क्वालिटी लीड्स टू सैटिस्फैक्शन जो आहे ये सिग्निफिकेंट ना है, सिग्निफिकेंट की खबर पवंदी असांखे हिन मां खबर असांजे टई जेके उहे जेके रिलेशन ई टई सिग्निफिकेंट आहिनि। अच्छा, ही भी सिग्निफिकेंट यानी क्वालिटी लीड्स टू सैटिस्फैक्शन सिग्निफिकेंट आहे, सैटिस्फैक्शन लीड्स टू लॉयल्टी सिग्निफिकेंट आहे, यानी ॿई इनडायरेक्ट इफेक्ट जेके असांजे सिग्निफिकेंट आहिनि, ठीक है। जेकॾहिं हिन मां को बि हिकिड़ो इनसिग्निफिकेंट हूंदो त मेडिएशन मुमकिन न आहे। क्योंकि लाज़मी आहे त जेके बि तव्हांजा पाथ अचनि था सिंपल मेडिएशन में सभई सिग्निफिकेंट हुजनि। अच्छा, उन खां इनडायरेक्ट इफेक्ट सिग्निफिकेंट आहे त असेस द वेरियस अकाउंटेड फॉर। हाणे असेस द वेरियस अकाउंटेड फॉर असेस वो कहिड़ी बुनियाद ते करिणो आहे त जेकॾहिं वेरियस दैट इज इक्वल ग्रेटर देन 80 द फुल मेडिएशन, ठीक है, फुल मेडिएशन आहे। अच्छा, जेकॾहिं उहो 20% खां वठी करे 80% जे विच में आहे त उहो असांजो पार्शियल मेडिएशन आहे। जेको असांजो थी लिखियो आहे उहो 0.466 आहे, जेको असांजे 80 खां 20% खां वठी करे 80% जे विच ते आहे, माने इन बिटवीन केतिरे बि आहे। यानी इहो जेको वैल्यू आहे असांजे ज़ाहिर थो करे असांजी उहा पार्शियल मेडिएशन आहे। अच्छा, जेकॾहिं 20 खां बि घटि थो अचे त पोइ नो मेडिएशन, ठीक है। सो ही लाज़मी हुयो मां तव्हांखे ॿुधायां त हाणे
अल्फा जे फार्मूले मुताबिक़ असां इहो डिसाइड कयोसीं त ही असां जेका उहा पार्शियल मेडिएशन आहे, छो जो ही जेको आहे उहो सिग्निफिकेंट आहे ऐं जेको टोटल जेको असांजो वॾो बि निकितो वेरियंस सिलेक्शन फैक्टर मां उहो 0.446 जेको असांजो लाइ करे थो 20 खां वठी 80% जे विच ते। ठीकु आहे, हाणे कन्वेंशनल तरीक़े सां ॾिठोसीं ऐं असां वेरियंस अकाउंटेड फॉर जे तरीक़े सां ॿिन्ही में असांखे इहा ख़बर पई त असांजा जेको आहे इहो असांजो सिग्निफिकेंट आहे। अच्छा, हिते असां इन जेको असांजो लेक्चर आहे सिंपल मेडिसिन ते आख़िर में इन उमेद सां त हिन वीडियो तव्हांखे भरपूर फ़ाइदेमंद रही हूंदी ऐं आख़िर में वरी उहा ई ॻाल्हि पंहिंजो ख़्यालु कयो, हिन चैनल ते बि ख़्यालु कयो। तमामु वॾी महिरबानी।